सिंध हाई कोर्ट में इरशाद रांझानी क़त्ल केस जे फ़ैसिले ख़िलाफ़ अपील जी ॿुधणी थी आहे। अदालत धुरियुनि खे नोटिस जारी करे छॾिया आहिनि। अव्हां खे ॿुधायूं पिया, सिंध हाई कोर्ट पारां धुरियुनि खे 3 हफ़्तनि में अपील ते जवाब तलब कयो वियो। असांखे धमकियूं ॾिनियूं पई वञनि, दरख़्वास्त में मौक़िफ़ इख़्तियार कयो वियो आहे। दरख़्वास्त गुज़ार जे वकील जो चवणु आहे त असांजे घरनि ते हमला करे निशानो बणायो पियो वञे। केस जे जवाबदारनि रहीम शाह खे 6 साल क़ैद, DSP शौकत शाहानी ऐं इंस्पेक्टर आमिर रियाज़ खे बरी कयो वियो। सिंध हाई कोर्ट में इरशाद रांझानी क़त्ल केस जे फ़ैसिले ख़िलाफ़ अपील जी ॿुधणी थी। अदालत धुरियुनि खे नोटिस जारी करे छॾिया आहिनि। केस में जवाबदार रहीम शाह खे 6 साल क़ैद, DSP शौकत शाहानी ऐं इंस्पेक्टर आमिर रियाज़ खे बरी कयो वियो। सिंध हाई कोर्ट में इरशाद रांझानी क़त्ल केस जे फ़ैसिले ख़िलाफ़ अपील जी ॿुधणी थी आहे। अदालत धुरियुनि खे नोटिस जारी करे छॾिया आहिनि। सिंध हाई कोर्ट में अहम केस जी ॿुधणी थी आहे। इरशाद रांझानी क़त्ल केस जी ॿुधणी थी आहे। तफ़सील मालूम कंदासीं। लाइन ते मौजूद आहे आज़म सोरानी। जी आज़म, सिंध हाई कोर्ट रांझानी क़त्ल केस में अॻूणी DSP शौकत शाहानी ऐं ॿियनि जी बरियत जे ख़िलाफ़ दाख़िल थियल अपीलनि ते अॼु समूरी धुरियुनि खे नोटिस जारी करे जवाब तलब करे वरितो आहे। इरशाद रांझानी खे भाउ पारां इहा अपील दाख़िल कई हुई। दहशतगर्दी जे अंतर्गत रहीम शाह खे 6 साल कैद जी सज़ा ॿुधाए हुकुम ॾिनो। हुन सां गॾोगॾु सिलसिले में नामज़द आज़म सोरानी, तफ़सील ॿुधाइण लाइ तव्हांजी महिरबानी।